अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवी ॾिसी रहिया आहियो एस टीवी न्यूज़। मां आहियां ख़दीजा फ़ातिमा। नज़र विझो था हिमल जी अपडेट ते। नाज़रीन, मीरपुर बठोरो खां अली अकबर बकेरो जी रिपोर्ट मूजिब मीरपुर बठोरो महमूद वाह ऐं आस पास में हलंदड़ आइस हीरोइन चर्स आफिन ऐं ठरे जी सरेआम विके ख़िलाफ़ चांडिया बिरादरी पारां नसीर चांडियो, अवेस चांडियो, आशिक चांडियो जी अॻवानी में सिजावल हैदराबाद में मेन रोड महमूद वाह ते धरणो हणी रोड बंद करे छॾियो। एहतजाज कंदड़ चयो त हिते सरेआम आइस हीरोइन चर्स आफिन ऐं ठरो मंशियात मीरपुर बठोरो थाणे जे एसएसपी गुलाम नबी शाह ऐं पुलिस जमादार असगर खडो जी निगरानी में हली रहियो आहे। हिननि आईजी सिंध, डीआईजी हैदराबाद ऐं एसएसपी सिजावल खां घुर कई त भताकोट पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त कदम खणी मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ क्रैक डाउन कयो वञे। ॿिए तरफ़ डीएसपी बठोरो सिकंदर भट्टी धरणे वारे हंधि पहुची मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे खेनि यकीन ॾियारियो त मंशियात जे धंधे में मुलविस पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे मंशियात बंदि कराई वेंदी, जंहिं बाद धरणो ख़त्म कयो वियो।